बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़वान ख़ान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। पोएं सबक़ में असां ॾिठो होसीं ऑस्ट्रेलोपिथेकस खां अॼुकल्ह जे इंसान ताईं। असां ॾिठो होसीं उन्हनि जा कहिड़ा नाला आहिनि, उन्हनि सभिनी जेको आहे उन्हनि सभिनी जूं ख़ासियतूं बि ॾिठियूं, उन्हनि जो क़दु ॾिठो, असां उन्हनि जो वज़न ॾिठो ऐं उन्हनि जूं कुझु ख़ासियतूं ॾिठियूं। हाणे हिन सबक़ में असां ॾिसंदासीं त आगाटे ज़माने जे इंसाननि जी ज़िंदगी कीअं हूंदी, यानी उहे आगाटे ज़माने जेके इंसान हूंदा हुआ उहे ज़िंदगी उन्हनि जी कीअं हूंदी। दोस्तो हे आहे असांजे आगाटे ज़माने जे इंसाननि जी ज़िंदगी। आगाटे ज़माने जे इंसाननि जी ज़िंदगी तमामु घणी कठिन ऐं सख़्तु हूंदी, यानी जीअं हाणे असांजी इंसान जी ज़िंदगी आहे हिते खां तमामु मुख़्तलिफ़ हूंदी। हिते तव्हां ॾिसी सघो था त हिननि खे कपिड़ा पाइण लाइ न आहिनि, तमामु थोरो कपिड़े जो हिसो आहे जिस्म खे ढकण लाइ, या उनखां अलावा हिननि खे जेको आहे सो सही तरह त घर बि न आहिनि, पको घर बि न आहे, यानी हिननि जी जेको आहे सो ज़िंदगी तमामु घणी मुश्किल हूंदी। हे जेको आहे सो झंग में रही पंहिंजी ज़िंदगी बसर कंदा, यानी हे जेके इब्तिदा इंसान हूंदा अगरि आगाटे ज़माने जा इंसान उहे झंग में रहंदा हुआ या ॿूटनि जे मथां वेही या ॿूटनि ॿूटनि जे पोयां लिखी पनाह वरिता हुआ। पर उन ज़रिए उहे पाण खे झंगली जानवरनि, मींहं, सर्दी ऐं गर्मीअ खां बचाए न सघंदा हुआ, छाकाणि त मौसम तमामु घणी सख़्तु हूंदी या झंगली जानवर जेको आहे सो उहे उन्हनि खे नुक़सानु रसाईंदा, यानी उन ज़रिए हू पाण खे इन्हनि शयुनि खां बचाए न सघिया। तंहिं करे हू हुननि पोइ गारुनि में रहण जो फ़ैसिलो कयो, यानी हू आहिस्ते आहिस्ते हू गारुनि में रहणु लॻा। तंहिं करे हू जेको आहे सो इन झंगली जानवरनि ऐं इन मौसमी ज़ाब्तनि खां बचाव में रहिया। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे तीअं तीअं हू पंहिंजे बचाव लाइ कुझु न कुझु कंदा रहनि पिया। नेठि आहिस्ते हिननि पंहिंजे जिस्म खे वणनि जे पतनि ऐं जानवरनि जी खलुनि सां ढकणु शुरू कयो। अहिड़ी तरह हू सख़्तु सर्दी ऐं सख़्तु गर्मीअ खां बचाव में रहिया, यानी हाणे झंगली जानवरनि खां बचाव में रहिजी विया ऐं गर्मी ऐं सर्दी खां बचाव में रहणु लॻा। हाणे हिननि खे ज़रूरत हुई छित जी ऐं खाधे जी, यानी हाणे हिननि खे हिकिड़ो घर पियो खपे ऐं जो खाइण लाइ का शइ खपे, जीअं हू जेको आहे सो पंहिंजो मामूल मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं कमकार करे सघनि। शुरूआति तौर ते हिननि ॿूटनि जूं पाड़ूं, नंढा जेके ॿूटा हूंदा आहिनि उन्हनि जूं पाड़ूं ऐं वॾनि वणनि जा मेवा खाधे तौरु इस्तेमालु में आंदा, यानी ॿूटनि जूं पाड़ूं पटे खाईंदा हुआ ऐं जेको आहे सो वणनि जा मेवा पटे खाईंदा हुआ। इन ज़रिए हू पंहिंजो जेको आहे सो बुख मिटाईंदा हुआ ऐं खाधो खाईंदा हुआ। पर आहिस्ते आहिस्ते पोइ हिननि जानवरनि जो शिकार करण जो सोचियो, यानी हिननि खे इहो ख़्यालु आयो त जानवरनि जो शिकार कयो वञे। पोइ हू जानवरनि जो शिकार कंदा हुआ ऐं उन्हनि खे पंहिंजे खाधे तौरु वापराईंदा हुआ। नंढनि जानवरनि जो शिकार तो आसानी सां करे सघनि पिया हथनि सां, पर वॾनि जानवरनि जो शिकार हू हथनि सां न पए करे सघिया, या छाकाणि त उहो जेको आहे सो जानवर तमामु घणा वॾा हूंदा, उन्हनि खे हथ सां माराइणु निहायती मुश्किल हूंदो, यानी तमामु घणो मुश्किल हूंदो। तंहिं करे हू वॾनि जानवरनि खे हथ सां त मारे न पए सघिया। तंहिं करे हुननि तेज़ धार वारा पथर ॻोल्हे लथा, यानी उहे चोंब वारा तिखा पथर हूंदा, उन्हनि जो हिननि इस्तेमालु कयो। उन्हनि पथरनि जे ज़रिए हिननि इब्तिदाई औज़ार इस्तेमालु कया, यानी हिननि पथरनि जा औज़ार ठाहिया जंहिंखे हिननि कुतु बांधो पंहिंजी रोज़मर्रा जी कमनि लाइ, शिकार वग़ैरह करण लाइ, यानी हिननि पोइ इब्तिदाई औज़ार ठाहिया। उनखां पोइ वक़्तु गुज़रण सां उन्हनि औज़ारनि खे अञा वधीक बहितर कयो, यानी उहे पोइ अञा वधीक तरह सां कमु करे सघे। पोइ उन ज़माने खे पथरनि जो ज़मानो या पथरनि जो दौरु या स्टोन एज चयो वेंदो आहे, यानी पथरनि जो ज़मानो या स्टोन एज उहो ज़मानो हो जंहिंमें इंसाननि पथरनि जा औज़ार ठाहिया ऐं उन्हनि खे कुतु बांधो उन्हनि खे वापरायो। हाणे असां ॻाल्हि कयूं था इंसान जी ज़िंदगीअ में हिकु वॾी तब्दीलीअ जी, जेका अटकल 10,000 साल अॻु आई, यानी इंसान जी ज़िंदगी में हिकु वॾी तब्दीली जेका अटकल 10,000 साल अॻु आई, उहा तॾहिं आई जॾहिं इंसाननि ॿनी बारो करणु शुरू करे छॾियो। असां पहिरियां ॾिठो त जेको आहे सो इंसाननि खे पहिरियां मेवा पिया खाइनि या ॿूटनि जूं पाणूं पिया खाइनि ऐं जानवरनि जो शिकार पिया कनि। तंहिं करे जानवरनि जो शिकार लाइ उन्हनि खे उहो जानवर हिकु ई हंधि न मिलंदा हुआ, तंहिं करे उन्हनि खे हिजरत करणी पवंदी हुई, हिकु हंधि खां ॿिए हंधि वञिणो पवंदो जानवरनि जी ॻोल्हा लाइ, त जीअं हू पंहिंजी बुख मिटाए सघनि ऐं तवानाई हासिलु करे सघनि। तंहिं करे उन्हनि खे हिकु हंधि ॿिए हंधि लॾ पलाण करणी पवंदी, हिजरत करणी पवंदी। पर हाणे हे जॾहिं हिननि ॿनी बारो करणु शुरू कयो त हे हिकु ई जॻह ते रहणु लॻा, हिकु ई जॻह ते पंहिंजी ॿनी बारो करणु लॻा ऐं उते पंहिंजो माल धारणु लॻा।
अहिड़ी तरह जेको आहे सो हिननि खे पोइ तमामु घणो फ़ाइदो थियो। पहिरियां त हिननि खे हिक हंधा ॿिए हंधि हर लॾ पलाह करणी पवंदी हुई ऐं ज़राअत जी तरक़ीअ सां तहज़ीब जी शुरूआति थी। इन ते असां पंहिंजे सबक़ जी पुॼाणी कयूं था। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।